मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं कोई मुसलमान पंहिंजे जिस्म में गैर मुस्लिम जो खून विझराए सघे थो या न कंहिं उज़ुर जे सबबु? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा अहम मसइलो आहे। बिल्कुलु कॾहिं कॾहिं मुसलमाननि खे खून जी ज़रूरत पवंदी आहे, रत जी ज़रूरत पवंदी आहे। पोइ उनजा मुख़्तलिफ़ जेका रीज़न आहिनि, कॾहिं कॾहिं औरतुनि जी डिलीवरी हूंदी आहे, ऑपरेशन हूंदी आहे, त उनखे बि रत जी ज़रूरत पवंदी आहे। धकु लॻी वेंदो आहे, उनखे बि रत जी ज़रूरत पवंदी आहे। अचानक बंदो ज़्यादा बीमार थी वेंदो आहे त उनखे बि रत जी ज़रूरत पवंदी आहे, यानी उनखे रत चढ़ाइबो आहे। हाणे सुवालु आयो आहे छा गैर मुस्लिम जी रत मुस्लमान पंहिंजे जिस्म में विझाए सघे थो या न? साईं कोशिशि करे, पहिरियों कोशिशि करे त मुस्लमान तहक़ीक़ात करे त ॾिसां कहिड़े मुस्लमान खां मूंखे रत मिले थी न। पर जेकर ॾिसो त कंहिं मुस्लमान खां रत मिले ई नथी। ऐं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, उनजी रत जो ग्रुप सेम टू सेम इहो ई आहे जेको मूंखे चढ़े थो या मुंहिंजी घरवारी खे थो चढ़े। त उन गैर मुस्लिम खां रत वठी करे पंहिंजे जिस्म में विझराए सघो था, टेंशन कंहिं क़िस्म जो न आई। ॻाल्हि सम्झ में आई न आई साईं? न आई आहे लॻे थो साईं। जाइज़ अमल आहे, जाइज़। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? उहो गैर मुस्लिम हिंदू हुजे, उहो गैर मुस्लिम यहूदी हुजे, उहो गैर मुस्लिम ईसाई हुजे, उनजो रत उज़ुर जे तहत ॼाणी वञी केरु विझराईंदो? कोई बंदो टाइट आहे, उहो चवंदो मां रत विझरायां। उज़ुर जे सबबु, यार मर्ज़ ज़्यादा आहे, मुस्लमान मां कंहिंजी रत मैच थिए ई नथी। हाणे ख़बर पए हिकिड़ो गैर मुस्लिम जो दोस्त आहे, उनजी रत मैच थिए थी, त उनखां रत वठी करे तव्हां चढ़ाए सघो था, पाण खे बि चढ़ाए सघो था, तमामु मुस्लमान खे चढ़ाए सघो था। कंहिं क़िस्म जो टेंशन न आहे, जाइज़ अमल आहे।